खैर है अदा साईं। बाबा मैं को तुम्हारी झुकी हुई नजर चंगी खबर नहीं सुने पे। तुझी अखिन सच पढ़ियो आ दिया। सरदार बुलंद खान के सलाम करण वाली बिरादरी एक एड़ो फैसलो कयो आ जेके मु पंजी ज़बान ते आणा त मुजी ज़बान सड़े थी। सरदार बुलंद खान एक जालिम शख्स आए जहे बिनी पुत्रन जे खून के बदले में सोनी जे संग चटी में माफ किया है ने। बाबा हाने दिसजो यो जालिम जरूर जंज आणी तो। त पो ठीक है बाबा, मुझो भी फैसलो बुधो। ही भा मरी से सगी तो पर पांची भेड़ के बुलंद खान जी कुआर हर किसी बनाई दो। मैं सबके भिरात है एक गैरतमंद भिराद आई है फैसला होना चाहिए। कसम खुदा जो म मरी त सगांदो पर न कुराड़े खबी सा पंजी भेण शादी करे हमरा करण दिंदुस करे बिना। त पो बुधो जे रब जी इहा ही रज़ा है त करबला जे शहीदन सा प्यार करण जे लाए करबला जो मैदान ठाणो है त पो हक जे खातिर हिन घर जो हिकु हिकु बच्चो कुर्बान थींदो कुर्बान थींदो। वाह 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 अच्छो बाबा अच्छो 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 बाबा अच्छो बाबा अच्छो 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 बाबा अच्छो बाबा अच्छो अच्छो अच्छो। सरदार बुलंद खान शर्म आया जे हिन असांजे घर के मिट्टी में मिलाने लाए नेठ जन वठी आए। सरदार बुलंद खान दिली मुंह तो के ही बाहू तो बदा खुदा जे रसूल जे सदके ही जन पाजी वापस वठी वञो। ओ हाजी पंजी धीअ खे गाढ़ो जोड़ो पाराए हाणे हिन सरदार बुलंद खान जे हवाले करे त ही बुलंद खान तुझे लाशन जे मथा पेर रखंदो पंहिंजी खे खणी वेंदो फज़ल अल्लाह बाची शादी रे थोया अना बंदूक तेल मलिक ओ हाजनड़ा मरण जो एतिरो भी शौक़ अथई त पहुचे ही वठ गोरा मर गोरा माने तो बच्चे तब उठा
बाबा साईं उठो, बाबा साईं उठो ना, बाबा साईं अखी खोलो, बाबा साईं गाल तो करो। अजय हीरा अरे मुझे मामे जा दुश्मन मरे का जान की वटी तो जाई मिट्र माइट्र पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई हलिया विया इनखे जंहिंजे मथां तूं मातम करे रही इन्हनि जी रत सां तुंहिंजो इहो ॻाढ़ो जोड़ो तोखे पारींदुसि अल्लाह जे हाय सदको छात सोनो रूप कढियो अथई फज़ल अल्लाह जे तोखे सोनो ठाहियो मुंहिंजी दिलि थी चवे त हिन दिलि जे अंदरि वञी रहां फज़ल अल्लाह जे ओ सोनी मन मोहनी याद करे जॾहिं तो मुंहिंजी पंहिंजी
भेण खे चमाटू हणी घर खां बेइज्जत करे कढी छॾियो हू त मूंखां बि कावड़जी वई पर अॼु तोखे चैलेंज थो कयां त अञा बि को अहिड़ो हिन 7 ॻोठनि में आहे त उनखे घुराए त उनखे मां मारियां वरी मारियां वरी ज़िंदा थी वरी मारियां फज़ल अल्लाह जो हाणे वॼाए हिन ॻोठ जो को नगारो ॾेखार का तूफ़ानी ताक़त फाड़ को आसमान जेको तुझी मदद लाइ हिते अचे फज़ल अल्लाह जे मुझे सोनी रब था रब है रब राज़ी जुल्म था जुल्म है हर न राज़ी हर जालिम न राज़ी न राज़ी न राज़ी केराही तू हाँ केराही फजल अल्लाह जैसा हिते जो आयो शमर जी
No! 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 जी भला आई जो हेॾो वॾो आकाश घुमाए छॾियो अथई आकाश घुमाए छॾियो अथई नौजवानों ॾाढो खूब सुठो कयो अथव हुनजे हथनि में कड़ियूं विधियूं अथव दिल त चए थी तोखे पंहिंजो माशूक बणाया केरु आहीं ऐं किथां मुझे इश्क में फुतड़की विधी अथई तूं फज़ल अल्लाह जे इनखे चवंदा अथई त शादी हिक सां ऐं वरी यारी ॿिए सां हिन नांगिण त अॼु कमाल करे छॾियो कमाल पंहिंजे यार खे घुराए मुंहिंजे सभिनी माण्हुनि खे मारे छॾियई फज़ल अल्लाह जे सां हिन नांगिण त पंहिंजे ई माण्हुनि खे माराए छॾियो DSP साहब बिलाल खान खुदा जे पाक किताब में काफर लाए त माफी आए मगर मुनाफिक लाए ना कौन सी माफी कौन कब्रूं खोटे हिननि जे लाशनि खे हिन ई हवेली में दफ़नाए छॾियो ऐं बाक़ी नौजवानों हिन सैयद खे थाणे ते वठी हलो त हिन जी हुते ख़िदमत था कयूं ऐं बाक़ी रही सुहिणी उनखे त मां पाण सां वठी थो अचां सुठो थियो साहब सुठो थियो जो तूं अची वई त ही त असां सभिनी खे मारे छॾिया फज़ल अल्लाह जे सां जी बिलाल खान ॻाल्हि ॿुधो सोनी मनमोनीअ खे छेड़े अमानत मूं ॾे मोकिले छॾे बाक़ी इनी ढोंगी पीर खे भले ॾाढा 20 खून पोयां लॻाए चालान करे छॾीसीं इहो छा थो चईं बिलाल खान हा अमानत इन्ही खे मूं ॾे मोकिले छॾे चलो ठीकु आहे बिलाल खान छोकिरी खे मां अॼु ई तोॾां उमाणे थो छॾियां मुंहिंजी सोणीअ खे ज़रे जी बि तकलीफ़ आई न त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे ऑफिसर ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं बिलाल खान छोकिरी खे का तकलीफ़ न पहुचंदी हा वधीक तूं पाण सम्झे थो न
अल्लाह जे सोनी भी मुखे मिली वेंदी ऐं डोंगी पीर हाणे हमेशह जे लाइ जेल में वेंदो। ये खैरता है छोटी रोए। मैं बाबा खल्ली रह गई हूँ बाबा। उन जालमा ने मेरा पूरा खानदान उजाड़ दिता है बाबा। उन जालमा ने उस सैयद ज़ादे ने भी गिरफ्तार करवा दिता है बाबा। रो न दिया जंहिंजो केर न हूंदो आहे उन जो अल्लाह हूंदो आहे। अल्लाह मांदी भी नथी मारू ही तुझो अल्लाह भी आहे। सवे ॾींहंनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाहे अहिड़ो ई मालिक आहे जेको माॻ पहुचाईंदो मार बि। वो सरदार बिलन खान ने मेरे खानदान दे कत्ल दा केस भी वो फरिश्ते दे उत्ते ला लिता है। उन्हें जालमा ने वो फरिश्ते दे उत्ते मेरे यार दा लकब ला दिता है। हुण क्या करा मैं? वो जरूर ही थींदो। पोइ उन सोने सैयद सां तुझो निकाह मां पाण कराईंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। इवें किवें थी सकदा है बाबा? मैं कमी तो सैयद ज़ाद पूरा सा बाबा इवें किवें थी सकदा है? रब पाक उन सैयद खे तोॾे मोकिलियो हो फर्श तो बनाए। हाणे उहो सैयद ऐं तूं ॿेई अंत आनींदो बिलंद खान जो।
अल्लाह पाक तको आस्ता ही बुजुर्ग दा मेरी दुआ कबूल फरमाओ। सैयद ज़ादे दी रिहाई कर दे मेरे अल्लाह, मेरी दुआ कबूल कर मेरे अल्लाह।
ढकानी खोले अंदर करे हल अंदर को खबर कौन दी हल केतरा फोन करे वरी हल अंदर हल हाल फिलहाल अंदर हो जेल में जेल जूं चक्की पी पोइ ॾिठो वेंदो हक अल्लाह सरकार मां सैद के सलाम करण वारो हिकु मोमिन आहियां ऐं इल्मु बि ॼाणा थो ऐं अव्हां जे हथनि जी लकीरूं ॾिसी अव्हां खे इहो बि ॿुधाए थो सघां त अव्हां खे छा छा करिणो आहे ऐं अव्हां जी हयाती में केतिरा गुल ऐं कंड आहिनि जय ज़िले शाह जा अब्बा ॾाढा वक़्त जे फिरौननि सां हक़ ख़ातिर विड़ी विड़ी शहीद थी विया तूं हुन ज़िले शाह खे हुनजो नसीब छा ॿुधाईंदे ॼाणे या अली वारिस तव्हां ॾिसियो या न ॾिसियो मां तव्हांजे मथे जी लकीरूं ॾिसी तव्हांखे ॿुधाए थो सघां त न अॻिते कुझु बि न चइजांइ कुझु बि न चइजांइ अॻिते पहिरियों ई मां हिकिड़ी छोकिरी जो दाग़ मथे ते खणी जी रहियो आहियां जंहिं दाग़ खे अगरि मां पंहिंजे खून सां धोआं त बि नथो धोई सघां सैद सुणा वरी बि हुनखे ॻाढ़ो वॻो ॾेई दाग़ मिटाए सघिजे थो छा मूंखां एॾो वॾो को गुनाह थी वियो आहे जो मूंखे न ॾींहं जो सुकून आहे न रात जो निंड थी अचे मां त इन सैयद खे गिरफ़्तार करे पंहिंजो सुकून फिटायो आहे न मूंखे पंहिंजो ज़मीर मलामत थो करे ऐं उहे ॾींहं था यादि अचनि जॾहिं मां पाक किताब ते कसम खणी हिन वर्दी ऐं हिन वतन ख़ातिर आवाम जी ख़िदमत करण जो वचन कयो हो अॼु इन वॾेरनि जे चवण ते लॻी आवाम दुश्मन थी वियो आहे न मूंखे ईअं न करणु खपे मूंखे कुझु करणो पवंदो कहिड़ी बि तरह मूंखे हिन सैयद खे आज़ादु करणो सैयद जी रचने खे अॼु ई आज़ादु करणो कहिड़ी बि तरह ज़रूरु आज़ादु केर साईं अस्सलाम वालेकुम जेलर साहब मां DSP असगर थो ॻाल्हायां कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा साईं मुंहिंजा हुकुम कयो साईं अॼु मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे ऐं इहो कमु तोखे ज़रूरु करिणो आहे तुंहिंजे सिर जी अमान दोस्त तुंहिंजी जेल में को सैयद ज़िले शाह नाले गिरफ़्तार आहे साईं आहे बिल्कुलु आहे उनखे छॾिणो आहे बसि ही छा था चओ साईं जी हाँ सही तो चवां उनखे आज़ादु करिणो आहे इहो पोतल सैयद थी इहा मुंहिंजी ग़लती हुई जो वॾनि जे चवण ते अची करे मां उनखे काल कोठनि में बंदि करायो ऐं हाणे इन सैयद खे आज़ादु करिणो आहे साईं मुंहिंजा नाराज़ न थियो जीअं तव्हां चवंदो ईअं ई थींदो बाबा यारनि तां
ये नौकरी कुर्बान रत जो नजरानो करंदो तभी ॾियण लाइ तयार आहियूं। ठीक है जेलर, तुम्हें इहा ही उम्मीद हुई। तुझी वडी मेहरबानी। हाँ जिंदगी भर तुझो जरूर थोराए तो रहंदुसि। ओके, अल्लाह हाफिज। सही सही ॿुधाए तूं आहीं केरु? मूंखे सॼी राति निंड न आई आहे। ही जेल मूंखे ऊंधो नज़र आयो आहे। ही जेको तुंहिंजे मथां इल्ज़ाम। न इहो सभु कूड़ा कूड़ा इहो सभु। असां सैयद ज़ात आहियूं। जे यकीन थी त पोइ ॿुध साहब, मां सैयद ज़ात आहियां। मुंहिंजी मंज़िल करबला जे शहीदनि जे पेरनि जी धूड़ आहे। मुंहिंजी हयाती पंतनि जे ॾुखनि में चूर चूर आहे। मुंहिंजो सबक तरसे हुसैन आहे। मुंहिंजी ही हयाती पंत जे घराणे जे ॾुखनि में चूर चूर आहे। ऐं मुंहिंजो ऐलान सोणे नबी जी हर मज़लूम उम्मत तो कुर्बान आहे। मुंहिंजी जिंद मुंहिंजी जान हर कलमे पढ़ वारे ते कुर्बान आहे। कुर्बान आहे। अली जो गुलाम आहियां मां, अली जो। सैयद सुणा तूं वाकई बहादुर आहीं, वाकई बहादुर आहीं तूं। सैयद सुणा मां सम्झी वियुसि, बस मां सम्झी वियुसि। अव्हां जो को बि कसूर कोन्हे। मूंखे यकीन अची वियो ऐं हितां जे वॾेरनि तोखे हथियार खणण ते मजबूर कयो आहे। वाकई तूं अलीअ जो गुलाम आहीं। मुंहिंजे तरफ़ां तूं आज़ाद आहीं। मुंहिंजी नौकरी रहे या न रहे, मूंखे इहो त ॿुधाए त मुंहिंजी सोणीअ खे आसमान खणी वियो या ज़मीन गिड़काए वई। मुंहिंजी सोणीअ जो अञा ताईं को पतो ई न लॻाए सघिया आहिनि। बाबा असां त ॻोठनि जा ॻोठ उथलाए विधा आहिनि ऐं असांखे पाण खे सम्झ में नथो अचे त इहा ज़ख़्मी बला आख़िर वई केॾां ऐं कहिड़े सुराख में वञी लिकी वेठी आहे। ओ मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो रूह आहे, मुंहिंजो साह आहे।
आए मोजी जिगर जो तो आई दिल में समायल सरकारे नाराज न थी तेल मले 6 महीना पगार भी न ॾिनी थी पर किथे नहीं सोनी सैयद सोने सा निकाह त न करे छॾियो तेल मले मूंखे त इहो बि समझ में नथो अचे त इहो पीरो किथां आयो कीअं आयो मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग में भंग विझण का ॻाल्हि न आहे मामा काई ॻाल्हि न आहे इहो ढोंगी पीर असांजे पिंजरे में अची त वियो आहे पर उनखे इहा ख़बर न आहे मामा त जेको बि असांजे हिन पिंजरे में आयो आहे उहो ॿाहिरि कॾहिं निकितो ई न आहे मामा हिन हवेलीअ मां जेको थी वियो आहे लूलो ऐं लंगड़ो थी वियो आहे हा 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 हाणे मां बि ॾिसंदुमि त तव्हां कहिड़ा कारनामा था कयो ऐं छा था कयो सैयद सोना देखत मिट्टी दे मकान ते बड़े हुए ने कनड़ ताए हवेली हसिया खेड़ा खुशियां नाले गूंज दी आई आज ए बर्बाद हवाली देख के मैं ता रोंदिया कबर आले भी रोंदे उसे सारी खुशियां गई सैयद सोना मैं कल्ली रह गई मैं कल्ली रह गई सोनी तू आने कपड़ दे गई हिंड के कुल बख्श एडस किस तइजले शा तो के रतुरवाण वारन के किए तो रतुरवाणे किए तो रतुरवाणे ना शाह साहब ना तेरे ता मेरी जिंदगी ते बहु एहसान है मैं ता आखिरी साह तक तेरे एहसान न भुला सकसा तुसा बल्दुई वादी बारूद दे विच मैंने उत्ते ता ठडियां छावां कीते उना सालमा ने सारी पाक दोस्ती दे नामी दा दाग ला दिता ए बदला मैं कल्ली जिंसा कल्ली ना सुनी ना ई वे तो खा कलो नंबर तो थींदो मेरा हुन जिस्म ते जिगर टोटे थी गए जे मैं बदला लगी था ना तो हशर आले मैं कब्रा को के मुंह देखे सा सोनी यो हर बदले वठण वारे इंसान जो ख्वाब हूंदो तो बदले जी बाह में पूरो
सचु साड़े छॾे अॼु ताईं इहो कंहिंजो ख्वाब पूरो न थियो ऐं जॻह जेको न सरतो सारे दुश्मन बर्बाद करे तू लेके सोने हैदर दादा हैदरी अॼु तुझे जुल्म खाने धरती तो मिटान ले नारा हैदरी पुलिस बार बार नाकाम थी चौथी मोटी आखिर वो सैयद कहिड़ी भला आहे जेको वेंदे वेंदे गायब थो थी वञे सदर साहब मां त सिर्फ़ सोणीअ जे करे उनखे शूट जो ऑर्डर ॾिनो न त ॿिन्ही जा लाश तुझे कदमनि जे हेठां हुजनि हा बस डीएसपी बस हाणे मुंहिंजो मथो न खा मूंखे पक थी वई त तोखां कुझु बि न थींदो हाणे जे कुझु बि कंदुसि न मां पाण कंदुसि सरदार साहब हूअं बि हुन सैयद जे मथां जेल टण जो केस आहे जिते भी मिलियो गोरनि जो खाज बनाए छॾींदोमांसि डीएसपी मूं तोखे चयो त ही जागीर आहे हिते जेके भी फैसला थींदा आहिनि न मुंहिंजी निगरानी में थींदा आहिनि ऐं ही फैसलो भी मां पाण ई कंदुसि त गोली कंहिंखे हणणी आहे ऐं किथे हणणी आहे अचो मूंसां फज़ल अल्लाह जे सां
हवेली जे चो तरफ़ बमन जो बिच पोके छॾियो आहे। हिते दुश्मन अचे या पुलिस, पर उन्हनि मां ज़िंदा वापस केरी न दो, केरी न। जेरे सवाल दा तैं आज तक मेरे जवाब नहीं दिता, उस सवाल दा जवाब तो दे। जेने खातिर तैं कोर्ट कचहरियां ते सीने ते बम बारूद ते गोलियां खांदा रहे, तो अल ते मेरा केरा रिश्ता है ए तो दसाओ। कोई रिश्तो तेरे बाण आयो आहे सोणी। असां सैयदजाद न शराबी न कबाबी न गुंडा न बदमाश। तुझी सिर्फ एक चीक ऐं रड़ियूं ॿुधी तोखे मौत जे मुंहं मां कढण आयुमि। इन दुनिया वारनि में के तुंहिंजी आशिकी जो खिताब ॾेई छॾियो। आशिकी जो खिताब, खिताब, खिताब। साईं मैं को कसम है सैयदजाद दी ई जग दे ताने दा केरा जवाब दे सा, केरा जवाब दे सा। सोणी तू मथे ते पाक किताब रखी न दुनिया वारनि खे पंहिंजी पाक दामरी जो यकीन ॾियारे त बि तुंहिंजो केरु एतबार न कंदो। पर हिन ज़िले शाह जो हिकिड़ो ई ऐलान हिन दुनिया जी बोलती बंदि करे छॾींदो। ऐं उहो ऐलान मां हिन ढड़के जी चोट ते बीह थो कयां त मां तुंहिंजो यार आहियां, मां तुंहिंजो यार आहियां। सोणी सैयद ॼाणे थो त कंहिं औरत जो नाम कंहिं गैर मर्द सां अची वञे त उहा घुमंदी फिरंदी लाश हूंदी आहे। मगर कोई मर्द कंहिं औरत 100 औरत जी इज़त ख़राब करे त हुनखे केरु ई बुरो भलो न चवंदो, केरु ई न। हलंदड़ वञी पाए ॻाढ़ो जोड़ो। कयूं रिश्ते के पाक पढ़ायूं कलमा। हलंदड़ जय सोनी दा सब कुछ सड़ गया। तैं तो दी किस्मत जगा दी थी। कोई तो मेरी कबर ते भी आके कुल पड़सी ते आखसी सैयदजाद दी घर वाली दी कबर है। बाबा मुतवली खड़ी आ गाड़ो जोड़ो ऐं पारा सोणी खे पढ़ायूं कलमा ऐं कयूं न रिश्ते के पाक। बन सुणी वही पाए गाड़ो जोड़ो। ऐं हिते तुंहिंजे अचण वारनि सभु जेका तुंहिंजा ॼाणी ईंदा उन्हनि लाइ मूं वटि राशन जाम आहे। हल तूं अंदर। धीअ अॼु ॻाढ़ो जोड़ो पाए तोसां मां वाइदो कयो हो त तुंहिंजो निकाह हिन सैयदजाद सां मां कराईंदुसि। हालात
प्यारे तू वे चंगा साडा यारे वे तू इंज फैज रुला नहीं किसे दी कर परवाह नहीं जमाना सारा छोड़ देवी जमाना सारा छोड़ देवी वे साडा दिलदारे तू वे चंगा साडा यारे वे चंगा साडा प्यारे तू वे चंगा साडा यारे वे चंगा साडा प्यारे तू वे चंगा साडा यारे वे चंगा साडा प्यारे तू वे चंगा साडा यारे वे चंगा साडा प्यारे वञो वञो हिन पंजनि पेरनि वारी ॿिलीअ खे पकिड़े मुंहिंजे साम्हूं खणी अचो ऐं हिन ढोंगी पीर खे उते ई ख़तम करे उन जा फिड़ आंडा खणी अचो त मां बचाए खावां फज़ल अल्लाह जे सां घटि न कजो घटि न कजो पायूं वारे छॾियो गोराम ओ गोराम अरे अरे तुम तो मुझी मिल्कियत में तुम्हें तो मुझो आसरो हुयो तू ही तो मुझी सजी बाह तुम अख खोल चले हुए मरी हुए फजल अल्लाह जैसा ओ ढोंगी पीर हाणे तुझो मौत मुझे थींदो फज़ल अल्लाह जे सां अचाई थी छड़ी दो माई वो बत्ती बंदूक अचाई थी मरण लाइ
सी पीरा बचाई तारा तुम्हारी गुड़मानी यारी मिट्टी रे तू निकरी आई थी बाबा 6 महीना पगार नहीं मोयो वना तो तेल मले खाना खाना पुत्र खाना पुत्र बाबा बाबा लाजे हाणे कुछ करणो पवंदो कुछ हाकिम हाकिम ओ हाकिम अखे खोले सब कुछ फना करे छड़िए अली जो ही गुलाम पूरी औरत समेत देखो तो तू केड़ी ताकत आ फिलद खान केड़ी ताकत आ तू और उधर अंदर शेर की पकड़े इन मिट्टी में दफन करे छड़ींदो आया फजल अल्लाह जी मौत तो जड़ा फिलद खान मतो पकड़े है जमीन में दफन करो तोरा मारा न कर फिलद खान पीरो पान वतन मौत इस वतन मौत मुझे इश्क जो दुश्मना मुखे पंहिंजी मौत ते यकीन हुयो न वरी मां पंहिंजी ज़िंदगीअ जो इस्टाम रब पाक खां कराए आयो हुम त मां सॼी ज़िंदगी हिते जीअंदुसि न हरगिज़ न बस जा कम तमा दोज़ख वारा कया आहिनि पर जेकॾहिं मूंखे तूं जन्नत में मोकिली न उते भी मां गाढ़ो जोड़ो ठाराए कंहिं हुस्न जी सेज सजाया तू केरी मिट्टी दा बड़िया हुए हैं बुढ़ा बिलाल खान अल्लाह पाक ते जागीर व मिल्कियत दे त उन्हनि सां हिन अवाम जी हिन मुल्क जी हिन संत धरती जी खिदमत कबिया उन्हनि जी धीअर भेण खे हीअं न उजाड़बो ईअं न उजाड़बो न उजाड़बो धीअ सुहिणी ज़िले शाह वलद हुसैन शाह तोखे निकाह में कबूल आ कबूल है कबूल तोखे कबूल आ कबूल है शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ला इलाहा ओ मुझे सोनी वेंदे वेंदे मोकलाणीअ जो
ठाकुर त पाए फजल अल्लाह जी गुलाम खान तेरे खून नाल अपना दुपट्टा रंग के सैयद जाद नाल शादी करन पिया रोकना है ता रोक गिनो अगर जीणो आ तो अली जा गुलाम बन दीजियो रसूल जा गुलाम बन दीजियो पंतर जा गुलाम बन दीजियो नारा हैदरी